अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन्नज़ ज़ालिमीन बअदुहुम औलियाउ बअद वल्लाहु वलियुल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त हज़रत क़िबला साईं सैयद मुनव्वर अली शाह दामत बरकातहुमुल आलिया, हज़रत सैयद सरदार अली शाह बादशाह ज़ीद मजदूहू, इसके वेठल सादात किराम उलमाए आलाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो, खानकाह आलिया बखरी शरीफ जे कामिल वली हज़रत सैयद महदी शाह इमाम जे उर्स काक जी महफिल में अचण वारो असी खुश नसीब खुश बख्त आयूं जो असांजी अल्लाह जे वलीअन सां निस्बत ऐं मुहब्बत आहे। अल्लाह जे पाक कुरान मजीद फुरकान हमीद बुरहान रशीद मां जेकी लफ्ज़ हिन फ़कीर तव्हांजे साम्हूं तिलावत कया, इन्हनि में अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो व इन्न ज़ालिमीन बअदुहुम औलियाउ बअद, ऐं बेशक ज़ालिम माण्हू हिक ॿिए जा दोस्त आहिनि, हिक ॿिए जा मददगार आहिनि। ज़ालिम माण्हू हिक ॿिए जा यार वफ़ादार आहिनि। वल्लाहु वलियुल मुत्तक़ीन, ऐं अल्लाह वरी उन्हनि जो मददगार आहे जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहिनि। हिन आयत जा ॿ हिस्सा आहिनि। इन पहिरें हिस्से में अल्लाह ताला ज़ालिमुनि जो ज़िक्र फरमायो आहे, दुनिया जे माण्हुनि जो जेकी हदूं टपी वञनि था, उहे बदकार बदकिरदार बद आमाल माण्हू, अल्लाह उन्हनि जी निशानदही कई आहे त उहे ज़ालिम हिक ॿिए सां यारी रखंदा आहिनि, उन्हनि जा जोड़ हिक ॿिए में हूंदा आहिनि। जीअं सिंधी में पहा कोॾींदा आहिनि त चंडो चंडे खे सौ को ते ॻोल्हे ले। थकिजी पिया आहियो, ज़ुबानूं घर छॾे आया आहियो, कंहिंखे अल्लाह ज़ुबान ॾिनी आहे सो त ॻाल्हायो। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे। दिल खोलियो त मां वलीअनि जो शान बयान कयां।
डाटा हेठ गर्दन झुकियल अखियूं टिम फुल पियूं थियनि ख़बर न आहे चेहरा रोल अॻिले जहान में निकिरी विया हो अलाह कदो ख़ुशि हूंदो अखियूं पटे कन खोले सोने पखरी वारे पीरन जो शान भी ॿुधो अल्लाह जे वलियन जो मक़ाम जो भी ॿुधो अल्लाह जो कुरान जो फरमाए त व इन ज़ालिमीन ऐं बेशक जेके ज़ालिम माण्हू आहिनि इन्हनि ज़ालिमनि जी इहा मिज़ाज आहे इहा तबीयत आहे कहिड़ी बादुहुम औलिया बाद उहे हिक ॿिए जा यार हूंदा हिक ॿिए जा मददगार हूंदा हिक ॿिए जा साथी संगती हूंदा जिन्स जिन्स खे ॻोल्हींदी आहे मवाली जी यारी मवाली सां सूफी जी यारी सूफी सां चोर जी यारी चोरी सां हिकिड़ी हदीस त ॿुधो मदीने वारे साईं फरमायो त महफ़िल में 100 माण्हू वेठा हुजनि घणा 100 माण्हू वेठा हुजनि हिकिड़ो ॿाहिरों अचे उहे जेके 100 माण्हू वेठा आहिनि उन्हनि में 99 मोमिन हुजनि हिकिड़ो मुनाफ़िक हुजे 99 मोमिन हिकिड़ो मुनाफ़िक ॿाहिरों मुनाफ़िक ईंदो न पहिरीं मजलिस खे ॾिसंदो दोडा पटे ॾिसंदो फिरी 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 ओ उन मुनाफ़िक सां गॾिजी वञी सुभान अल्लाह हदीस आहे 99 मोमिन वेठा आहिनि उनजो रूह न रिझंदो दिलि न कढंदी के मोमिन जे पासे में वेहे ॻोल्हे ॻोल्हे मुनाफ़िक वञी कंहिंसां वेंदो मुनाफ़िक सां पर 99 मुनाफ़िक वेठा हुजनि कचहरी में हिकिड़ो मोमिन वेठो हुजे ऐं ॿाहिरों मोमिन ईंदो न हीअ मजलिस खे ॾिसंदो ॾिसी ॾिसी उन सां गॾु वञी वेंदो जेको मोमिन हूंदो जिन्स जिन्स खे सुञाणंदी आहे पेशानियूं हिक ॿिए खे सुञाणंदियूं आहिनि तबीयतूं हिक ॿिए खे सुञाणंदियूं आहिनि ऐं मदीने वारे साईं जी ॿी हदीस आहे सही मुस्लिम जे अंदरि त जॾहिं अल्लाह रूह खलकिया हुया न रूह माण्हुनि जा रूह पैदा कया हुआ त उहे रूह टोलनि जा टोला ट्रम्पनि जा ट्रम्प हीअं जथनि जा जथा हलनि पिया के हेॾे पिया वञनि के होॾे पिया वञनि रूह अल्लाह ताला जॾहिं सभु रूह खलकिया त उहे टोलनि जे सूरत में हलनि पिया पोइ सरकार फरमायो फमा तारफ मिनहा इख्तलफ वमा तनाकर मिनहा इख्तलफ पोइ जन रूहनि उते हिक ॿिए खे सुञातो हिक ॿिए सां यारी रखी दुनिया में उहे हिकिड़े ज़माने में ईंदा ऐं हिक ॿिए सां गॾु वेंदा गॾु यारी रखंदा गॾु उन्हनि जी संगत जुड़ंदी जेके उते रूह पाण में न ठहिया न उहे हिते बि न ठहंदा सची पुछो इन हदीस खे जे नज़र में रखे सही मुस्लिम जी सही सनद सां हदीस हे स्टेज ते जेके वेठा आहिनि न इन्हनि सभिनी जा असांजा रूह गॾु खलकिया हिते ठहिया बि पाण में सरदार शाह जो रूह मुंहिंजो रूह पाण में ठहिया साईं मुनवर शाह जो रूह ऐं मुंहिंजो रूह पाण में ठहिया साईं हज़रत क़िबला सी इमाम दीन शाह बादशाह जो रूह ठहियो बच्चन खे बि वसीयत पियो करे बा जंहिंखे मौलवी जेको वणे बराबरि दिलि पर साईं ज़रूरु साईं हा साईं साईं फरमायो वमा तारफ मिनहा इख्तलफ जन रूहनि जो उते पाण में रंग राज थियो मोहबत थी उहे हिते बि पाण में मोहबत रखंदा अॼु जेको तव्हां हिन बखरी शरीफ़ जे उर्स में हाज़िर थिया आहियो ख़ुदा जो कसम तव्हांजा रूह उते हिन अल्लाह वारनि सां चुड़ियल हुया मिलियल हुया अॼु अल्लाह तव्हां सां भित सां पासे में कोन्दा जन के किथों का भाड़ा किराया
भरे के मजलिस में पहुंचा हे फसले में बैठा पर हे लाउड ते आवाज नहीं तो सुन तो वो कमरो बंद करो थी सके तो कलर में आगी रूप नहीं छड़े सुभान अल्लाह और जो रूह न कढंदो छो तो उन जे रूह जो पाण में असां सां उन जो मिलाप न थियो हिते कोन ठहंदा उहे जेके उते ठहिया हुआ लॻे थो त हिन जलसे में अचण वारो अल्लाह तव्हां जे रूहनि खे हज़रत सोने सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे रूह सां मोहबत में मिलाए तव्हां जी बखरी वारे पीरनि सां उते बि रूहानी मोहबत हुई अॼु बि मोहबत आहे पोइ मदीने वारे मीर फरमाए के हिते गॾु रहियासीं उते बि गॾु हूंदा सुभान अल्लाह वाह सही वाह ये जेको तूं उर्स पाक ते अची थो ॿार थी विया आहिनि सिजल ते खां वठी जीअं ॿुधायो पियो साईं त सिजल ते खां वठी वेठो ई तोखे इश्क विहारियो वेठो आहे मोहबत विहारियो वेठी आहे मिठा इहा ई मोहबत आहे हिते जोड़ियो आहे मिलायो आहे गॾु निहारियो आहे इंशाअल्लाह इहा मोहबत असांखे गॾाए जन्नत ॾे वठी वेंदी सुभान अल्लाह बकरी शरीफ दे ताज़ो गाड़ी में गजल सुभान अल्लाह चओ त ॿुधाया हा दिल खोलियो त ॿुधाया सुभान अल्लाह अजमेर जमी है उठा बकरी शरीफ में अजमेर जमी है उठा बकरी शरीफ में कुल कुर्बाता था कठा बकरी शरीफ में सुभान अल्लाह अञा मज़ो नथो अचे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह है अजमेर जमी है उठा बकरी शरीफ में कुल कुर्बाता था कठा बकरी शरीफ में ही मुर्शिद वाला सानी तो बंद बंदे रूहानी ही मुर्शिद वाला सानी जो बंद बंदे रूहानी ये जन्नत जा चुठा बकरी शरीफ में ये जन्नत जा चुठा बकरी शरीफ में अजमेर जमी है उठा बकरी शरीफ में जंहिंजूं तुआऊं सभु सुआऊं तस रोज़े धणीअ जूं निकाऊं अॼु बि वञ न बकरी शरीफ जे दरबार ते कुक खणी दुआ घुर मौला साईं महदी शाह जे सदके हीअ मुराद पूरी कर मोट त बेड़ाई पा आहे या न हिन मजलिस में बि खोड़ अहिड़ा हूंदा जिन जूं मुरादूं रब पूरियूं कयूं अन थियणा कम थी पिया कंहिंखे पुट न हो पुट मिलियो कंहिंखे मुश्किल हुई रब मुश्किल में पे छॾी अल्लाह जे वलीअ जे आस्थाने ते घुरियल दुआ इहे दुआऊं सुवाऊं जूं आहिनि है जंहिंजूं दुआऊं सभई सुवाऊं फस रोज़े धणीअ जूं लिकाऊं लख कुर्बन मंझ कुठा बकरी शरीफ में थिया कुर्बाता थिया कठा बकरी शरीफ में साईं मुनवर शाह भलारो साईं इमाम दीन जो प्यारो साईं मुनवर शाह भलारो साईं इमाम दीन जो प्यारो इखलाक संदस जा सुठा बकरी शरीफ में कुल कुर्बाता थिया कठा
बकरी शरीफ में अज मेरा जमीन सुभान अल्लाह खुदा जाने जे अंदर वाली अख हुजे नहीं है रब जी रहमत सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ सुभान अल्लाह दुनिया में जने आसमान ता ककरन तानी वसंदवा कपड़ा पुसदा है लिंग थोपदा है पर जने अल्लाह जे रहमत जो मानवी नी वसंदवा ता गुनाह थोपदा है रहमत जे चक्करन वाले मियां सा दिला मत भरदा है पर हिन वली जे पिड़ ते अचण वारे जी दिल खुदा जे रहमत सां भर दिया छोटियूं खाली मुरादुन सां भर दियूं आहिनि अॼु मेहर जा मींहं उठा बकरी शरीफ में थिया कुल कुर्बाता ही कथा बकरी शरीफ में अल्लाह जी खास इनायत आचारी तानी करामत सुभान अल्लाह वली मरंदा ना है मज़ार में भाया तूंदा है मत कब्र में बेचारी हुई सुभान अल्लाह तवा कच्चे वारन का पुछी ॾिसो जॾहिं मर ॿोॾ आई न कच्चो सॼो ॿुॾी वियो पर साईं महदी शाह जे दर ते पिड़ ते पाणी दाख़िल न थियो ओ साईं अल्लाह जी ख़ास इनायत जारी कानी करामत थिया दुश्मन मूड़ा मुठा सुभान अल्लाह थिया दुश्मन मूड़ा मुठा बकरी शरीफ में अज मेहर जमी उठा बकरी शरीफ में करमुल्ला अर्ज गुजारे शल मौला मदीनो ॾेखारे इंशाअल्लाह आमीन ओही आजिज़ अर्ज गुजारे शल मौला मदीनो ॾेखारे मूं राज़ अजीब ॾिठा बकरी शरीफ में मूं राज़ अजीब ॾिठा बकरी शरीफ में अॼु मेर जमी उठा सुभान अल्लाह चौ बकरी शरीफ में हरे चौ बकरी शरीफ में अज मेहर जा बकरी शरीफ में कुल कुर्बाता थे कटा बकरी शरीफ में अल्लाह जो कुरान जो ऐलान करे इन ज़ालिमीन बादुहुम औलिया बाद ज़ालिम हिक ॿिए जा यार हिक ॿिए जा मददगार हूंदा आहिनि उहे दुख में सुख में ज़ालिम माण्हू हिक ॿिए जो साथ ॾींदा आहिनि हिकिड़ो उमरकोट में ज़ालिम जेकॾहिं गुस्ताखी थो करे त अमेरिका जा अक़वाम मुत्तहिदा मां आवाज़ थो अचे त इनखे छो मारियो अथव चंड्रा चंड्रा सॼी सिंध माण्हू थी खड़ा था थियनि त हिनखे छो मारियो अथव जेकॾहिं ज़ालिम हिक ॿिए जा यार न त क़ुर छो लिखियो आहे त ज़ालिम हिक ॿिए जा साथी हिक ॿिए जी मदद करण वारा हिक ॿिए खे सहायता ॾियण वारा हूंदा आहिनि पर मोमिन वरी हिक ॿिए जा मददगार हूंदा आहिनि इश्क वारा अल्लाह जे वलियनि खे मञण वारा भली कंडियारे में हुजनि या लाड़काने में हुजनि उहे कराची में हुजनि या सखर में हुजनि पर उहे बि सभु हिकु हूंदा आहिनि उन्हनि जी पाण में मोहबत दिल वारी तार जुड़ियल हूंदी आहे जीअं ज़ालिम हिक ॿिए जा साथी साझी मददगार तीअं वरी अल्लाह अल्लाह चवण वारा अल्लाह वारनि खे मञण वारा इहे वरी हिक ॿिए जा यार मददगार सुभान अल्लाह बुढ़ ॻाल्हि सम्झ में आई
कुरान छा तो फरमाए ता गाल समझी वो अगते कुरान दा लफ्ज़ है वल्लाहु वलियुल मुत्तकीन अल्लाह वलियन जो मुत्तकी बानन जो अल्लाह वलियुआ जेके परहेज़गार हैं जेके नेकोकार हैं अल्लाह अल्लाह करने वाला अल्लाह जो जिक्र करने वाला उन्हनि जो मददगार वरी अल्लाह चोर चोर जी मदद कंदो शराबी शराबी जी मदद कंदो ज़ानी ज़ानी जी मदद कंदो बदकिरदार बदकिरदार जी मदद कंदो अल्लाह जो फरमाए त मां रब वरी भजे मुत्तकी वलियन जो अल्लाह पाण मददगार है सुभान अल्लाह वो देखो जो अल्लाह मददगार हुजे उनके का जो अल्लाह मददगार हुजे उनकी बेड़ी बुढ़ी सघंदी जो अल्लाह मददगार हुजे वो को दुख दुखो ॾींहुं ॾिसी सघंदो हा हवा तूफान छोला ईंदा पर ईअं गुज़री वेंदा जो ख़बर न पवंदी अल्लाह पंहिंजे दोस्तनि वलियनि जो मददगार पाण हदीस कुदसिया रब जो फरमाए मन आताली वलियन फकद आज़नतुहु बिल हर्ब जेको मुझे वलीअ सां दुश्मनी थो रखे मुझे दोस्त सां फेर थो रखे मुझे वलीअ सां अदावत दुश्मनी थो रखे मां रब उन सां जंग जो ऐलान थो कयां मुझे वलीअ सां दुश्मनी रखण वारा सवाल जाए मां अल्लाह मुझे वली जो मददगार सुभान अल्लाह हां वो मस्त फकीर वने जो रस्तो नहीं मींहुं वठो हुजे बारिश उथल हुजे रस्ते में कप चिक गाओ मस्त फकीर दाफड़ा हणंदो पियो वने मस्तन जो हलण जो पंहिंजो हल चओ मस्त फकीर रस्ते ते मींहुं उथला कप चिका फकीर जे पेरनि मझां गप उठी अॼु यार पिया अचनि पाण में भाकुर पायूं ईचे में भाकुर पायूं यार ॿई ॼणा गॾिया पिया अचनि फकीर जे पेरनि जी मिटी उथी गप उथी हुन यार खे लॻी त यार जंहिंजे यार खे मिटी लॻी हकल करे फकीर खे घटि वधि ॻाल्हाई हेड़ा तेड़ा मुंहिंजे यार खे ख़राब कयो अथई मुंहिंजे यार जा कपिड़ा वॼाया अथई जेॾीमहिल फकीर खे उन यार गारियूं ॾिनियूं घटि वधि ॻाल्हायो नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाया फकीर वरदी न ॾिनी जवाब न ॾिनो फकीर मथे निहारियो फकीर मथे निहारियो वरी हेठि निहारी उहे जेके ॿई यार आया पंहिंजी गारियूं पे ॾिनियूं ओचितो पेर तिरकी थो वञे किरियो वाटो भॼी उन ई घणी मदद वञे के माण्हू जो फकीर तो पिटियो अथसि फकीर तो बदुआ ॾिनी आहे चए बदुआ मूं न ॾिनी आहे फकीर पिटींदा न आहिनि पर यारनि जे ख़ातिर यारनि खे ग़ैरतूं ईंदियूं आहिनि हिन जे यार जे बदन ते मिटी लगी गप लगी यार सही न सघियो हिन मूंखे गालियूं ॾिनियूं मुंहिंजो यार सही न सघियो आहे मुंहिंजे यार हिन जो ॻाटो भॻो आहे मूं न पिटियो आहे ओ वलियनि जे शान में भौंकण वारा वलियनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण वारा संभाले ज़बान खे हलाए जाए पंहिंजे वात ते अदब जो निज़ाम चाढ़े जाए अल्लाह वारनि जो मददगार अल्लाह अथई और रब इनादी इने मनेदा की समझो जी और रब इनादी इने मनेदा जिवे बादशाह मने दे वज़ीरां दा बाबा गुज़रान फकीरां दा बाबा गुज़रान फकीरां दा कोई अमीर दा
फकीरांदा सुभान अल्लाह फकीर ज़बान मां लफ्ज़ कढंदो आई थी पवंदो आ सुभान अल्लाह फकीर जा लफ्ज़ रब खाली न मोटाईंदो आ सुभान अल्लाह फकीर मस्त वेठो हुजे माण्हू आज हिकिड़ो साईं रोज़ी कान्हे का ॾाढो परेशान आहे साईं फरमाया छा करो हिते पकोड़नि जो दुकान आहे पकोड़ा मुरीद खे चयो भाई पन्नो त पन्नो खणी उन ते कुझु लिखी ऐं उन पने खे वेड़े पुट हे खणी वञ उन पकोड़नि जे दुकान ते वञी रखी खोलजेंसि न सुभान अल्लाह हे तावीज़ अथई वञी रख पर खोलजे न सुभान अल्लाह साईं हे खणी वञी तावीज़ रखी अचे गिराक भरिया बजण उन पकोड़नि जे दुकान में माणी ठहराई सुभान अल्लाह एॾी ख़ुशहाली थी वई हिकिड़े ॾींहुं खुटीअ खयुसि ॾिसां त सही साईं जन लिखियो छा आहे साईं त छॾियो हो त खोलजे न पर ॾिसां त सही आहे छा पन्नो जो खोलियई त उन ते लिखियो पिया ए लोगो इनसे पकोड़े खरीदो न कुरान न हदीस न नक्श न को अंग न अखर ए लोगो इनसे पकोड़े खरीदो फकीरन जा लफ्ज़ अल्लाह वारन जा लफ्ज़ खुदा जे दोस्तन जा लफ्ज़ उन्हनि में बि फैज़ हूंदो आहे सुभान अल्लाह हिकिड़े अलाह वारे खे हिकिड़े माण्हू चयो सही वधी पोइ जो कमु नथो थिए साईं पंहिंजे मस्तान जी जे ख़्याल में वेठो हुजे साईं फरमाया त पुट वञी पढ़ो या गफूर इहो वञी पढ़ो 200 भेरा रोज़ पढ़ो वञी पढ़ी मोटी आहे सही कमु कोन थियो चवा कीअं पढ़ी कि जी मूं पढ़ियो या गफूर अब मूं कीअं दसियो आहे चीसी तव्हां चयो या गफूर पोइ उहे छो न पढ़ी चईसी मूं चयो तव्हां हाणे पढ़िया आहियो तव्हांखे अलाह जे नाले जी ख़बर कोन्हे अलाह जो नालो आहे गफूर मूं सही करे पढ़ियो चयो कम तॾहिं न थियो जीअं तोखे चयो हुन ईअं वञी पढ़ी हा त हींअर ताईं कमु थी वञे सुभान अल्लाह मिठा अल्लाह वारनि जा लफ़्ज़ जीअं उन्हनि जे वातनि मां निकिरंदा आहिनि इहे लफ़्ज़ अल्लाह खे ॾाढा वणंदा आहिनि उन्हनि जे लफ़्ज़नि खे रब खाली न मोटाईंदो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह तफसीर ज़मख़शरी में तफसीर बेज़ावी में तफसीर नसफी में इहा आयत वल्लाहु वलियुल मुत्तक़ीन इन जे ज़िमन में लिखे थो तबा इन ज़ालिमीन बादहुम औलिया बाद वल्लाहु वलियुल मुत्तक़ीन वल्लाहु वलियुल मोमिनीन अल्लाह ताला फरमाए त मां मुत्तक़ीन जो वली आहियां मां मोमिनन जो वली आहियां औलियाउल्लाह हुमुल्लज़ीन यतवल्लौनहु बित्ताअत व यतवल्लाहुम बिलकराम वली अल्लाह जी फरमा बरदारी कंदो आहे इबादत जे ज़रिए अल्लाह वरी उन जी इज़त वधाईंदो आहे करामत जे ज़रिए वली कंदो आहे इताअत अल्लाह ॾींदो आहे करामत सुभान अल्लाह न हे इताअत करे न हिनखे करामत मिले वली अल्लाह जी इताअत करण उन्हनि खे करामत ॾे सुभान अल्लाह हे तो त वली वरी छा कर वली वरी छा आहे पुट तो वली खे ॾिठो ई न आहे त वली छा था करे सुभान अल्लाह हां अॻे बि शायदि तव्हांखे ॿुधायो न मुंहिंजे बाबा साईं जन जो मुंहिंजे मुर्शिद करीम जो उस्ताद हो मौलाना मोहम्मद इसाक सुभान अल्लाह साईं
मौलाना मोहम्मद इसहाक दादू जिले में खैरपुर नाथन शाह जे परे वोटो ठोड़ी जो उन में साईं जो मदरसो चोटी जो आलिम वडो आलिम हुयो बाबा साईं जन उन वट पढ़िया हुया पाड़े वारो हिकिड़ो माण्हू आयुसि साईं निकाह पढ़णो आहे हली निकाह पढ़ो हवा मौलवी खे वठी वेंदा निकाह जे लाइ निकाह मौलवी साहब पढ़ी आयो उन संग जेको हुयो न जो निकाह मौलवी साहब पढ़ियो उन जे अॻ में निकाह पियो मौलवी साहब खे ॿुधायो कोन सो मौलवी साहब थोरो ख़्याल बि कजो निकाह ते निकाह थी वियो मौलवी साहब खे ख़बर न हुजे परी धुर हली वई दादू जे सेशन जज वटि जज उन वक़्त में हुजे वाणियो जज वटि हली वई परी धुर साईं असांजो संग आहे असांजो निकाह पियल आहे ऐं हिननि वरी ॿियो निकाह विधो आहे जज चयो त इहो निकाह कहिड़े मुंडे पढ़ियो समन जारी कई त ईंदड़ सुनाई ते मौलवी खे घुरायो मौलवी खे पंहिंजो समन मिली लेटर मिलियो मुला माण्हू कॾहिं कोर्ट में न वियो न जज न पुलिस न चई जेॾी महिल पहुतो जज जे साम्हूं जज पुछियो मौलवी निकाह तो पढ़ियो निकाह तो मूं पढ़ियो पैसा बि कोन वरिता पढ़ियो मुफ़्त में मूंखे ख़बर कोन हुई को अॻ में निकाह कि हा त मौलवी खे ॿियूं ख़बरूं कोन थियूं बाक़ी इहा ख़बर कोन्हे निकाह ते निकाह था पढ़ो ईंदड़ सुनवाई में तो ॾिसंदुसि धमकी जो जज ॾिनी त मुल साहब खे जे फिफड़ी लॻी ते जज माण्हू वारे कहिड़ी सज़ा ॾींदो सोची त हाणे के अल्लाह वारे वटि वञा जेको दुआ घुरे त इहो मुश्किल पुछा के वारो भला वारो मुस्तजाब दावा तुझे हथ खणे कम थी वञे ख़बर पई त हैदराबाद शहर में लजपत रोड आहे उन फुटपाथ ते फ़कीर वेंदो आहे कॾहिं कपिड़ा पाईंदो आहे कॾहिं बिना कपिड़नि जे मस्त बनल फ़कीर आहे फुटपाथ ते वेंदो आहे पर जीअं ज़बान मां लफ़्ज़ कढंदो आहे ईअं थी पवंदो आहे हाणे तो खैरपुर नाथन शाह में मौलवी साहब निकितो उन वक़्त में सवारियुनि जी सहूलियत घटि हुई सफ़र कंदो 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 वञी हैदराबाद पहुतो ॿिए ॾींहुं वञी पहुतो फुटपाथ ते ॾिठे हिकिड़ो फ़कीर वेठो आहे चुङियो थी फ़कीर वॾियूं मुछां हुजनि सो धोरो जो खाधई उहो बि उन्हनि खे मुछुनि खे लॻो पियो हुजे मखियुनि जा मानारा मथूं ऐं न लिङनि ते कपिड़ो बिना लिबास जे हीअं मौलवी साहब ॾिसी चयो पंधु इहे जाए हाणे हे दुआ घुरंदो मुंहिंजो केस मथां थींदो मूंखे कंहिं ग़लति ॾस ॾिनो दिलि में सोचे पियो हीअं ॾिसे बीठो फ़कीर हीअं ॾाढो हेठि कई वेठो हुजे मौलवी साहब सोचे पियो त मुंहिंजो पंधु हीअ जायो मूंखे ग़लति ॾस ॾिनो हाणे हे कहिड़ी दुआ घुरंदो तेसीं हीअं ॾाढो मथे करे कि मौलवी साहब खे हेॾे त अची ॾाढो हेठि हुयो कंधु मथे करे जॾहिं मौलवी साहब हेॾे त अचे अरे हिन खे मुंहिंजे नाले जी कीअं ख़बर पई गुजारा त भॼी पई आहे हाणे ॿियो वेठो सम्झी वियो आलिम हो सम्झी वियो त ही को बुज़ुर्ग पोतर माण्हू आहे वेठो वियो कि मौलवी मूंखे ज़ोर त ॾे हाणे सोचे त ज़ोर ॾियां हिनजी शर्मगाह खुली पई आहे नज़र पवंदी पर इहो घड़ ॾिसण बि गुनाह ॾेखारण बि गुनाह हे त मस्त आहे मस्तनि ते शरीअत जा अहकाम लागू न थींदा आहिनि मूंखे त शरीअत जो हुकुम मञिणो आहे न हाणे कीअं वेझो वञा जी दिलि में सोचां पियो त कीअं वेझो वञा घड़ ते नज़र पवंदी त वरी ॻाटो मथे करे जी हा निकाह ते निकाह पढ़णु सवाब आहे बाक़ी फ़कीर खे ज़ोर ॾियणु गुनाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये थी रोशन ज़मीर मदीने वाले मीर जी हदीस दलील में बुधाईंदो हलाए न मता सुभाणे वरी को वई खतरू हणे तो वरी दुर्बर सही अचे हे गालियूं बुधायो मदीने वाले मीर जी हदीस बुध सुनन तिरमिज़ी में माजम औसत तबरानी में रिवायत हजरत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला ने तो रिवायत करे मदीने वाले साईं फरमाते इत्तकू बिफरासतिल मोमिन फइन्नहु यंजुरु बिनूरिल्लाह मोमिन जी अंदर वाली नज़र खां ॾिजो
इहो ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे छा सां ॾिसंदो आहे नंढाणे वारा ॻाल्हायो छा सां ॾिसंदो आहे अल्लाह जे नूर सां इनखे अंदर में रब नूर ॾींदो आहे जे नूर सां उहे ॻाल्हियूं जेके मख़फ़ी निकल ॿुझूं कंहिंखे ख़बर न पवंदी आहे वलीअ खे ख़बर पई सुभान अल्लाह सही सुभान अल्लाह सुभान अल्लाह यार हिनखे कीअं ख़बर पई मां निकाह पढ़ी आयो आहियां मैं जो आयो हाणे पासड़ो वठी ज़ोर पियो ॾिएसि चई मौलवी जी साईं उथी सेवण वञो सुभान अल्लाह साईं मां वॾो पंधु करे